अज इस्लामाबाद पिम्स हस्पताल में चिल्ड्रेन वार्ड में अफ़सोसनाक जो सानियो पेश आयो, जैसे नतीजे में 14 जो मासूम बार हुआ उहे जांबाग थी विया, तंहिंमां हिकु ॿार ख़ुशकिस्मतीअ सां बची वियो। इन सां गॾु इहो ॿुधाईंदा आहियूं त जेके 14 ॿार इन हादसे में जांबाग थिया, उन्हनि जूं जेके डेड बॉडीज़ आहिनि उहे लवाहिकीन खे ॾिनियूं वयूं आहिनि। इन सां गॾोगॾु इहो ॿुधाईंदा हलूं त सुबुह खां वठी जेको आहे सो हिते गेमा गेमी आहे, ॾुख जी हिकिड़ी फिज़ा आहे। ऐं इन सां गॾु इहो गॾोगॾु इहो ॿुधायां त हिते वक़्तनि फ़वक़्तनि जेके बुज़ुर्ग आहिनि ऐं पीपल्स पार्टी जा जेके रहनुमा आहिनि उहे बि हिते आया ऐं इन्हनि वुरसा सां हमदर्दीअ जो इज़हार बि कयो ऐं जेके ॿार जेके इन हादसे में फ़ौत थिया आहिनि उन्हनि जे लाइ दुआ बि घुरियनि। ऐं हिन वाक़े में उन्हनि तरफ़ां जेके अॻुवाण हिते आयल हुआ, जंहिंमें पार्लियामानी उमूर जो जेको वज़ीर हो तारिक फज़ल चौधरी, उन तरफ़ां इहो चयो वियो त हिन सानिए में जेके बि मुलविस आहिनि कमेटी तश्कील ॾिनी वई आहे। उन कमेटी में जेके बि जेके ॾोहारी साबित थींदा उन ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वेंदी। ॿिए तरफ़ वज़ीर सिहत मुस्तफ़ा कमाल बि हिते प्रेस कॉन्फ्रेंस कई, पर उनजी प्रेस कॉन्फ्रेंस मां को बि जेका आहे सकाश वाज़े न थी सघी त हीउ सानियो आख़िर कीअं पेश आयो। हेॾी वॾी हॉस्पिटल आहे पिम्स हॉस्पिटल इस्लामाबाद जी, ऐं हिते तक़रीबन डेली बेसिस ते 9000 खां वधीक जेके मरीज़ आहिनि उहे हॉस्पिटल में अचनि था पिया वेठे। ऐं हिते 15 जेके नौमौलूद जेके ॿार हुआ उहे हिकिड़े वार्ड में एडमिट हुआ, चिल्ड्रेन वार्ड में। हुते जेको आहे सो इहो बाहि लॻी आहे ऐं उन बाहि लॻण खां पोइ जेको हिते जेको अमलो मौजूदु हो उहो किथे गुम हो, ड्यूटी ते सिक्योरिटी गार्ड छो न मौजूदु हो, इहे बि काफ़ी सवाल उथारिया विया आहिनि। ऐं जेके नर्सिस हिते जिन जूं ड्यूटियूं हुयूं वार्ड में उहे बि नर्सिस सिर्फ़ु हिकु नर्स हुते मौजूदु हुई जेका जेको ॿार हिकु बचो उनखे खणी ॿाहिरि भॻी। बाक़ी जेको आहे सो ॿिए जेके नर्सिस स्टाफ हो या हिते जेका सिक्योरिटी जे हवाले सां या हिफ़ाज़ती इंतिज़ामनि जे हवाले सां जेके हिते सिस्टम आहे उहो मुकमल तौर ते नाकारा थी चुको, जंहिंजे नतीजे में वुरसा तरफ़ां इहो चयो थो वञे पियो त हिते जेके एंट्री जेके गेट्स हुआ उहे बंदि हुआ, जेके एमरजेंसी गेट्स हुआ उहे बंदि हुआ। वुरसा जो इहो चवणु आहे त उहे दरवाज़ा असीं पाण तोड़िया आहिनि ऐं पंहिंजा ॿार पाण कढिया आहिनि उतां, जेके डेड बॉडीज़ ॿारनि जूं जेके कढी वियूं आहिनि। गॾोगॾु इहो ॿुधाईंदा हलूं त जंहिं जॻह ते ई वाक़ियो पेश आयो आहे मां बिल्कुलु उन जे साम्हूं बीठो आहियां ऐं मथे 3 फ्लोर ते जेको आहे सो ही वाक़ियो पेश आयो आहे, पर उते मीडिया खे एक्सेस न ॾिनो वियो आहे। मीडिया खे अंदरि वञण जी बिल्कुलु बि इजाज़त न आहे ऐं हितां जेके बि डेड बॉडीज़ कढी वियूं हुयूं उन्हनि खे गाॾी में ई जेको आहे जेको सर्द खानो आहे उन पासे बि मीडिया खे वञण जी इजाज़त न ॾिनी वई हुई। ऐं जेके डेड बॉडीज़ आहिनि उहे वुरसा जे हवाले करे उन्हनि जूं DNA टेस्ट करे वुरसा जे हवाले कई वियूं आहिनि ऐं वुरसा खे मीडिया सां ॻाल्हाइण खां बि जेको आहे सो हिते मना कयो वियो आहे। पुलिस जी वॾी नफ़री जेका आहे सा हिन वक़्त बि मौजूदु आहे। IG इस्लामाबाद चीफ कमिश्नर उहे बि हिते वक़्तनि फ़वक़्तनि अचनि था पिया, विज़िट कनि था पिया वेठे। मुस्तफ़ा कमाल वज़ीर सिहत उहो बि हिते पहुतो, पर उनजी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान जेके हिते वुरसा मौजूदु हुआ उन्हनि तरफ़ां इहो चयो वियो त तव्हां सिर्फ़ु हिते फ़ोटो सेशन कराइण था अचो पिया, ॿियो कुझु बि नथा कयो पिया वेठे। ऐं मुस्तफ़ा कमाल तरफ़ां जेको आहे सो शहरियुनि सां मुस्तफ़ा कमाल तरफ़ां इहो बि उन्हनि शहरीअ खे चयो वियो त पोइ तव्हां अची भला मुंहिंजी जॻह ते बीहो, अची भला तव्हां बि फ़ोटो सेशन कराए रहिया। इहो थोरी तल्ख़ कलामी जेको आहे सो वुरसा ऐं वज़ीर सिहत जे विच में बि हिते असांखे ॾिसण में आई। वज़ीर सिहत तरफ़ां इहो चयो वियो त वज़ीर आज़म सां मुलाक़ात कंदसि ऐं ओवरऑल जेका रिपोर्ट आहे उहे वज़ीर आज़म खे पेश कंदमि। अॼु वज़ीर आज़म जी सदारत हेठि बि हिकु अहम इजलास थियो, जंहिंमें सेक्रेटरी सिहत जेको आहे असलम गोरी उनखे वज़ीर आज़म तरफ़ां मुअतल कयो वियो आहे ऐं वाक़े ते जेका आहे सा कमेटी तश्कील ॾिनी वई आहे जेका 24 कलाकनि जे अंदरि हिन सॼे सानिए जी रिपोर्ट जेका आहे सा वज़ीर आज़म जे आॾो पेश कई वेंदी। उन खां पोइ हिन में जेको बि कसूरवार हूंदो उन ख़िलाफ़ जेका आहे सा सख़्तु कार्रवाई कई वेंदी। जी।